पीपल्स पार्टीअ जी हुकूमत कराचीअ में गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो कयल ज़मीनुनि, घरनि ऐं दुकाननि खे रेगुलराइज़ करण जा साम्या करे रही आहे। सिंध सरकार सम्झे थी त जिते बि कब्ज़ा थिया आहिनि हाणे उन्हनि खे उथारे नथो सघिजे, इन करे उन्हनि खे रेगुलराइज़ कयो वञे। इन लाइ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कमु शुरू करे छॾियो आहे। कराचीअ में केतिरा ई इलाइक़ा या आबादियूं आहिनि जिन ते कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा करे उन्हनि खे विकिरो कयो वियो ऐं हाणे उते इमारतूं ऐं दुकान ठही चुका आहिनि जेके सभु गैर क़ानूनी आहिनि। सिंध हुकूमत इन्हनि कब्ज़ो कयल ज़मीनुनि, प्लाटनि ऐं दुकाननि वारनि खां ॾंड वठणु चाहे थी जेको केएमसी खे मिलंदो। केडीए खे बि हिदायत कई वई आहे त इहे पंहिंजो 6 तरक़ियाती स्कीमूं कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हवाले करे छॾे, छो त केडीए पंहिंजी आमदनीअ खां वधीक इहे मंसूबा जारी न रखी सघंदी। ज़रियनि जो चवणु आहे त पार्क्स खे बि ख़ानगी एनजीओ हवाले करण जी तजवीज़ ते गौर कयो वञे। ख़्याल रहे त चाइना कटिंग ज़रिए ज़मीनुनि ते हज़ारे माण्हू नंढा नंढा प्लाट हासिल करे घर ठाहे छॾिया आहिनि, उन्हनि ते रही रहिया आहिनि। इन्हनि प्लाटनि जी माप 120 स्क्वायर गज़ खां घटि आहे। इहे प्लाट मुनज़िम गिरोहनि आम माण्हुनि खे विकिरो कया हुआ। उन खां अॻु एफआईए जांच में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़े बाबति ॿुधायो हो पर का कार्रवाई न थी सघी। इहो मामलो मकानी खातनि वारे वज़ीर सईद गनीअ सां केडीए इंतज़ामिया जी मुलाक़ात दौरान बहस हेठि आयो हो। ज़रियनि मूजिबि मकानी खातनि वारे वज़ीर कब्ज़नि ते ख़दशा ज़ाहिर कया हुआ ऐं अमलदारनि खे हिदायत कई त पॉलिसी ठाही वञे। हिन चयो त हज़ारे घर ऐं दुकाननि जे ठहण खां पोइ इहो नामुमकिन थी चुको आहे त ज़मीन ख़ाली कराए सघिजे। इन लाइ इमारतुनि खे रेगुलराइज़ करण वारे मामले ते गौर कयो वञे। कब्ज़े हेठि ज़मीनुनि ते ॾंड विझी रेगुलराइज़ करण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई पई वञे त जीअं केडीए लाइ कुझु फंड्स हासिल करे सघिजनि। केडीए जी दरख़्वास्त हुई त 139 पार्कुनि लाइ तरक़ियाती फंड्स ॾिना वञनि। हिक इजलास में हिन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे चयो हो त गैर क़ानूनी अदावतुनि जे ज़िम्मेवारनि जो पतो लॻाए कानून जी वज़ाहत कई वञे ऐं माण्हुनि खे आगाही ॾिनी वञे त हू अहिड़ी मिल्कियत ख़रीद न कनि जॾहिं त गैर क़ानूनी अदावत में मुलविस बिल्डर्स ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे ज़रियनि मूजिबि एसबीसीए कराचीअ में 60 ऐं 400 गज़ प्लाटनि ते रिहाइशी इमारतुनि लाइ 15 ॾींहं में अदावती मंसूबनि जी मंज़ूरीअ लाइ वन विंडो ऑपरेशन शुरू कयो आहे।